अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मया गजाला आप लोग। आई नाज़रीन आऊँ यहाँ अली रज़ा मंगी नज़र विझूं सन वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। महांगाई जो मसइलो पूरी दुनिया में आहे। सभ खां सस्तो पेट्रोल पाकिस्तान में आहे। खंड जो क़ीमतूं सिंध में शुगर मिल्स बंदि हुजण सबबि वधियूं आहिनि। पतो पियो आहे त शुगर मिल्स मालिकनि मुख़्तलिफ़ मामलनि लाइ जुलाई खां स्टे ऑर्डर वठी रखियो आहे। सिंध में 3 शुगर मिल्स खे बंदि कयो वियो आहे। पहिरियों भेरो ड्रिघे मुदे वारी प्लानिंग थी रही आहे। अटे गिह ऐं दालियुनि ते 30% एहसास कार्ड ते सब्सिडी ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो अटक में अवामी मेड़ खे ख़िताब चवे थो ग़रीब अवाम ते महांगाई जे असर जो एहसास आहे। महांगाई ते कंट्रोल करण ऐं ग़रीब अवाम तां ॿार घटाइण लाइ हुकूमत हिन वक़्तु 450 अरब रुपयनि जो ख़सारो पाण बर्दाश्त करे रही आहे। तब्दीली सरकार महांगाई सटियल अवाम ते हिकु ॿियो पेट्रोल बम किराए छॾियो। हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में ॻाठ ट्रोड़ वाधि करे छॾी। नाणे वारी वज़ारत तरफ़ां पेट्रोलियम शयुनि में वाधि जो नोटिफिकेशन जारी। पेट्रोल जी क़ीमत में 8 रुपया 3 पैसा वाधि, गासलेट 6 रुपया 27 पैसा, लाइट डीज़ल 8 रुपया 14 पैसा महांगो। क़ीमतुनि में वाधि खां पोइ पेट्रोल जी क़ीमत फ़ी लीटर 145 रुपया 82 पैसा थी वई। हाई स्पीड डीज़ल जी नई क़ीमत 142 रुपया 62 पैसा, गासलेट जो नओं अघु 116 रुपया 53 पैसा ऐं लाइट डीज़ल जी नई क़ीमत 114 रुपया 7 पैसा फ़ी लीटर मुक़ररु। पीपी चेयरमैन ऐं अपोजिशन लीडर विच में फ़ोन ते राब्तो। मुल्क जी सियासी सूरतहाल ऐं महांगाई सबबि अवामी मसइलनि ते ॻाल्हि ॿोल। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान रिलीफ पैकेज जो लॉलीपॉप ॾेई अवाम खे तकलीफ़ में विझी छॾियो। शहबाज शरीफ़ चयो त वज़ीर आज़म जे रिलीफ पैकेज जे ऐलान सां गॾु महांगाई जो नओं तूफ़ान आयो। मौजूदा हुकूमत नालाइकी, नाअहली ऐं करप्शन जी हरहद पार करे छॾी आहे। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाधि करे अवाम जो जीअण जंजाल बणायो वियो आहे। IMF जे हुकूमत सरकार अञा पेट्रोल लेवी वधाए महांगाई में इज़ाफ़ो करण वारी आहे। हुकूमत IMF सां बिजली जा अघ वधाइण जो शर्त साम्हूं रखी ढेर बणिजी वई आहे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह परॾेहनि खे तलूर जे शिकार खां रोकण तां क़तल थियल नौजवान नाज़िम जोखियो जे तॾे ते पहुची वियो। पोयरनि सां ताज़ियत। वॾे वज़ीर सां सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख, सईद गनी ऐं ॿिया अॻवान धाबे जी वेझो ॻोठ आचर सालार पहुता। वॾे वज़ीर जो चवणु आहे त नाज़िम जोखियो जे वारसनि खे इंसाफ़ ॾियारियो वेंदो। मलीर में परॾेहनि खे तलूर जे शिकार खां रोकण ते नौजवान नाज़िम जोखियो जे क़त्ल वारो केस गिरफ़्तार MP जाम अवैस मलीर जी अदालत में पेश। अदालत जाम अवैस कोहराम खे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते सिंध पुलिस हवाले करे छॾियो। ईंदड़ ॿुधनीअ ते अॻुभराई रिपोर्ट तलब। DIG ईस्ट ज़ोन साकिब इस्माइल मेमण वाक़े जी अणधुरी जांच लाइ 8 रुकनी कमेटी क़ाइमु करे वरिती। कमेटीअ में SSP मलीर इरफान बहादुर बि शामिल। वाक़े जी जांच करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जी धाबे जी वेझो ॻोठ आचर सालार आमद। नौजवान नाज़िम जोखियो जे वारसनि सां उज़र ख़्वाही। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त सरदारनि ऐं जागीरदारनि सिंधी अवाम खे पंहिंजो ग़ुलाम बणाए छॾियो आहे। हितां जा वॾेरा ऐं सरकार कोहिस्तान थर ऐं सामुंडी पटी खे पंहिंजी जागीर सम्झनि था। 200 मिलियन रुपया बोर्ड्स लाइ जारी कया आहिनि। 500 मिलियन बि जल्द जारी कया वेंदा। कंहिं बोर्ड में फंड्स जो मसइलो आहे, पर बोर्ड्स फंड्स मौजूद आहिनि। तमामु जल्द बोर्ड्स जे फंड्स जो मसइलो हल थी वेंदो। इंटर जे नतीजनि में देर जो सबबु फंड्स न पर कोरोना वायरस हो। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स खाते जे सूबाई वज़ीर इस्माइल राहूजू नूर मोहम्मद हाई स्कूल हैदराबाद में जारी साइंसी मेले में शिरकत दौरान मीडिया सां ॻाल्हायो। वॾे वज़ीर जे सलाहकार मंज़ूर वसाण नओं ख्वाब ॾिसी वरितो।
संदसि चवण आहे त इमरान ख़ान जी हालत ॾाढी ख़राब ॾिसां पियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान इस्तीफ़ा ॾेई आम चूंडुनि जो ऐलान करे नाज़िम जोखियो जे क़त्ल ते तमामु घणो ॾुख थियो आहे। ICC T20 वर्ल्ड कप में न्यूजीलैंड नामीबिया के 52 रन तां शिकस्त ॾेई छॾी। टेम साउथी ऐं ट्रेंट बोल्ट ॿ रांदीगर आउट कया। न्यूजीलैंड तरफ़ां फिलिप्स 39, नेशम 35 ऐं कैन विलियमसन 28 रन जी इनिंग्स खेॾी। नामीबिया 163 रन जे मुक़ाबले में 111 रन ठाहे सघी। ॿिए मुक़ाबले में भारत स्कॉटलैंड ख़िलाफ़ टॉस खटे पहिरियां फील्डिंग जो फ़ैसिलो। टंडियल लैयार जी मुजाहिद कॉलोनी में नींगरीअ सां घर अंदर मुबैना तौर ज़ियादती जो इंकिशाफ। मुतासिर नींगरी जो चवणु आहे त भाउ सां मज़दूरीअ तां वापसि घर वञी रही हुअसि त जवाबदार भाउ खे खणी वियो। भाउ खे छॾाइण वियसि त जवाबदार भाउ खे कढी साणसि कमरे में ज़ियादती जो निशानो बणायो। पुलिस कार्रवाई करे जवाबदार अताउल्ला शाह खे गिरफ़्तार करे वरितो। भूट की पुलिस और ताणे आवाज़ तहरीकी अगवा थींदड़ ॿिनि नौजवाननि खे अगवा थियण खां बचाए वरितो। पुलिस नवाबशाह वासी रियाज़ जमाली ऐं सखर वासी कासिम जमाली खे अगवा थियण खां बचायो। ॿई नौजवान ॿेड़ीअ वसीले कचे ॾांहुं वञी रहिया हुआ त पुलिस कार्रवाई कई। अगवा खां बची वियल ॿई नौजवान 6 महीननि खां और ताणे आवाज़ ते हिरखिजी ते पहुता। चक वेझो रुस्तम थाणे जी अद ॻोठ फज़ले जतोई में जतोई बिरादरी जी टिनि धुरियुनि में हलंदड़ कार ऐं मामले तां खूनी तकरार ख़त्म न थी सघियो। टिनी धुरियुनि जे माण्हुनि जी हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग। पुलिस ॿिनि औरतुनि ऐं ॿिनि ॿारनि खे हिरासत में वठी छॾियो। टिनी धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो वक़्फ़े सां हलंदड़। बावड़ो भरिसां सोनण शाह खे वटि 13 ॾींहं अॻु क़तल थियल स्पेशल ब्रांच जे एहलकार सुल्तान रिंद जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सियासी समाजी पार्टियुनि जे सदते इमाम बारगाह हुसैन खां मुख्य चौक ताईं रैली। एहतजाजी धरणो। अॻवान चवनि था त क़ातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो त ॿीहर क़ौमी शाहराह बंदि कंदासीं। खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत नींगर सां बदफेली केस में ॿिनि जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ॿई जवाबदार कलीमुल्ला लाखो ऐं सरमद लारक सेंट्रल जेल हवाले 8 महीना अॻु जवाबदारनि शागिर्द सां बदफेली करे वीडियो रिकॉर्ड कई थी। मदद जी लगे छिते कुते जे ॾाण सबब ज़ख़्मी थियल नौजवान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। ॻोठ मिस्किनाबाद वासी नौजवान कलीमुल्ला कीहर शिकारपुर जे अस्पताल में फौत थी विया। पंजाब जे इलाइक़े फाज़ल में जवाबदार पंहिंजी पहिरीं ज़ाल खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। पुलिस मूजिब जवाबदार ज़ीशान फायरिंग करे 25 वरनि जी करिश्मा खे क़तल कयो। वाक़े जी जांच हलंदड़ आहे। जल्द जवाबदार खे गिरफ़्तार करे वेंदो। ऐं गुडू जे RD 17 लॻ 9 ॾींहं अॻु सब्ज़ोई बिरादरी जे माण्हुनि हथां क़तल थी वियल STP कारकुन पुनहल चाचड़ जे केस जो मुख्य जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जवाबदार लियाकत सब्ज़ोई खे TT पिस्टल सूदो गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल करे वरितो।